अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे जिते नींहं उछल, कहाणियूं, लेखक गफ़ूर मेमण, छपाईंदड़ मशाल एकेडमी कराची सिंध, छापो पहिरियों जुलाई 1995 ईस्वी। किस्त अरिड़हीं, कहाणी पाताल। हुन कमरे में चौधारी नज़र विधी। भितियुनि ते लॻल तस्वीरुनि में तारीख़ जूं बेमिसाल शख़्सियतूं ऐं ख़ूबसूरत औरतूं हुयूं। रेक ते किताब बेतरतीब ढेर थिया पिया हुआ। साम्हूं दुनिया जो गिलोब रखियलु हो। हिन जे ज़हन में को बि तासुर पैदा न थियो। गिलास हथ में खयाई ऐं विस्कीअ जो आख़िरी पेग पी छॾियईं। जॾहिं महरूमीअ जे दुबण में वजूद फासी पवंदो आहे त सॼी काइनात उघाड़ी लॻंदी आहे। ख़्यालनि में जिस्मनि जी गरमाश एतिरी त गहरी थी वेंदी आहे जो को बि हुस्न, का बि माना न रखंदो आहे। सभु कुझु बेमाना। हीअ ज़िंदगी बेमाना, राति जा ॿ ऐं ख़ामोशी। कंहिं चओ दीवारीअ में हिकु वजूद अकेलो, जंहिंजूं उमंगूं अकेलियूं, जज़्बा अकेला। आबिद जी ज़िंदगी हर सोच ऐं लोच विस्कीअ जे आख़िरी पेग में गुम थी वई ऐं बेड ते पाण खे छॾे ॾिनई। ओचितो बेल वॻो। पाताल में ज़हन दुधाड़जी वियो। छिरक भरे उथी वेही रहियो। उथी दरवाज़ो खोलियाईं। संदसि रूम पार्टनर अरशद बीठो। साणसि हिकु चंचल अखियुनि में सपना खणी आयल का नारी बीठी हुई। आबिद जे शौरी अकेलाई ख़तम थी वई। संदसि नशीली अखियुनि में चमक अची वई। अरशद, एतिरी देरि? हा, बसि कुझु फंक्शन में देरि थी वई। हीअ आहे सिंधिया। नज़रुनि जी वर्खा वजूद मां घुमी वई। हुस्न जो अहसासु इंसान जे अंदरि ज़िंदगीअ जे छोलियुनि खे उभारे छॾींदो आहे। आबिद खे सभु कुझु ओचितो, ख़ूबसूरत ऐं हसीन लॻो ऐं ज़िंदगी मंझंसि मोटी आई। अरशद कपिड़ा बदिलाए अची संदसि साम्हूं वेठो ऐं चयईं त सिंधिया, ही मुंहिंजो दोस्त आबिद आहे। ख़ामोश, उदास। हमेशह ईअं लॻंदो आहे त संदसि खंड जो जहाज़ ॿुॾी वियो आहे। सिंधिया मुरकंदे आबिद ॾांहुं निहारियो ऐं चयईं, आबिद साहब, ज़िंदगी ॾुखनि जे पाताल में बि गुज़रंदी आहे त ख़ुशीअ जे झोलीअ में बि। जॾहिं गुज़रणो ई आहे त पोइ उदास छो, ॾुखी छो? आबिद विस्कीअ जी बोतल मां गिलासनि में पेग ठाहींदे बग़ैर सिंधिया ॾांहुं निहारींदे थधो साहु भरियो ऐं चयईं, गुज़रंदी उहा शइ आहे जेका ज़हूर में ईंदी आहे, जंहिं शइ जी हस्ती हूंदी आहे। असीं त नेस्ती में आहियूं ऐं नेस्ती अमर आहे। हस्तीअ लाइ कुझु ज़रूरतूं हूंदियूं आहिनि। गिलास टकराइजी चपनि ॾांहुं हलिया विया। ख़ामोशीअ में खड़को थियो, चुस्कीअ जो, माचीस जे तीलीअ जे शोले जो। सिंधिया ऐं अरशद मुरकी पिया। आबिद जो चयल फ़लसफ़ो का बि माना न पाए पाताल में गुम थी वियो। अरशद ऐं आबिद ॿ अलॻि शख़्सियतूं हुयूं। अरशद जे ज़िंदगीअ में जवानी हुई, जवान उमंगूं हुयूं। संदसि ज़िंदगीअ में कई चंचल ख़ूबसूरत नारियूं आयूं। पर आबिद विञायल वक़्त जी गूंज हो। संदसि ज़िंदगी समाज में पवित्रता जो मुजस्मो हुई। पाण प्रोफेसर हो। कई ख़ूबसूरत नारियूं संदसि नज़रुनि मां घुमंदियूं हुयूं, पर संदसि अना, ख़ुदी ऐं समाज में ठहियल इज़त खेसि कुझु बि करण खां परे रखियो आई। संदसि इज़त शराफ़त जो ठहियल मयार खेसि हिकु ज़बरदस्त ॼार लॻंदो हो, जंहिंमें पाण खे क़ैद भाईंदो हो। राति जा पहर गुज़रंदा रहिया। अरशद ऐं सिंधिया ॿई शराब जे मस्तीअ में झूमंदा पंहिंजे कमरे ॾांहुं हलिया विया। आबिद जे ज़िंदगीअ जो हर पल रुञ में भटकंदो रहियो। संदसि ज़हन में जिस्मनि जी गरमाश चवणु लॻी। संदसि तस्वीर में प्यार जी वर्खा विखरणु लॻी। संदसि ज़हन जवानीअ जे लम्हनि में घुमणु लॻो। जॾहिं यूनिवर्सिटीअ में पढ़ंदो हो, फौज़िया सां मुहबत जे इज़हार करण लाइ खेसि साल लॻा हुआ। पर उन्हनि सालनि में संदसि जवानीअ ख़्वाहिश इंतज़ारु न कयो। संदसि वजूद जे ख़ाल में का बि आसाइश, का बि सहूलियत संदसि इश्तिहा जे मुतहमिल थी न सघी ऐं होरियां संदसि जोहर ज़ाहिर थियणु लॻो। ओचितो हिन खे औरत खां नफ़रत थियणु लॻी, कराहत महसूसु थियणु लॻी। खेसि लॻो त हू धरतीअ ते सुरंदड़ कीड़ो आहे, जंहिं प्यार लाइ वाझाईंदे पंहिंजी अना ख़ुदी पस्त करे छॾी आहे।
संदसि अंदरि अची अञा हिकु दफ़ो वरी बि खेसि ज़िंदगीअ ॾांहुं मोटायो। पर हिन फौज़िया खे हिकु ॾींहुं बाहि खां वठी चयो, फौज़िया, मां तोसां ज़िंदगीअ जा लम्हा बिताइणु चाहियां थो। मां तुंहिंजे लाइ पंहिंजे अंदरि में प्यार खे पातो आहे। ऐं फौज़िया टहक ॾेई चयो, तो प्यार खे त ख़बर न आहे कॾहिं पातो आहे, पर मूं पंहिंजो प्यारु पाए वरितो आहे। 2 ॾींहंनि खां पोइ मुंहिंजी शादी आहे। हिकु दिलि फ़रेब अदा सां हथु लोॾींदी आबिद खे बाहि चई हली वई। आबिद खे लॻो त उहो अहिड़ो मुसाफ़िर आहे जंहिंखां आख़िरी गाॾी बि छुटी वेंदी आहे। लम्हे लम्हे खेसि जवानीअ जा गुज़रंदड़ पल सताए रहिया हुआ। सख़्तु हैजान में मस्टरबेशन जो सहारो वठंदे पंहिंजे वजूद खे ज़ियान जे अहसास में गुम करे छॾियईं। ऐं अॼु संदसि शख़्सियत ज़ियान जे अहसास में डिप्रेस थियल हुई। पाण खे बेड ते छॾे ॾिनई, बाख फुटी रही हुई, खेसि हल्का सुरूर निंड जा अची रहिया हुआ। ओचितो ख़ामोशीअ में खड़को थियो। यकायक अखियूं खोले साम्हूं निहारियई त सिंधिया बीठी हुई। उथी वेही रहियो। सिंधिया, तूं? हा, मां रोज़ पिरिय फुटीअ जो नज़ारो कंदी आहियां। सुबुह जी ॻाढ़ाण सां करब खे मिटाईंदी आहियां ऐं पोइ भेटाईअ जो रिसालो पढ़ंदी आहियां। मूंखे ख़बर त हुई तव्हीं जागी रहिया आहियो, उन करे तव्हां वटि हली आयसि। तव्हांजे किरदार जा घणा रूप आहिनि, आबिद तंज़िया अंदाज़ सां खेसि चयो। ॼण घायल करे विधाईंसि। सिंधिया चेहरे ते के बि तासुर ज़ाहिर न कया। सुबुह जी ताज़गी संदसि मुख ते हुई। चयईं, आबिद, मुंहिंजो हर रूप ज़ाहिर ज़रूरु आहे। मां ख़ुशियुनि लाइ जीअंदी आहियां ऐं ख़ुशियुनि लाइ हर उन माण्हूअ जी नज़र में ज़लील थींदी आहियां जंहिंजे कच्छ में सुतल न आहियां। आबिद छिरक भरे उथी वेही रहियो। तव्हीं एतिरो आज़ादु आहियो जो पंहिंजी ख़ुशी माणे सघो थियो, पंहिंजी चूंड करे सघो थियो। असल में ज़लील त उहो थो थिए जंहिंजो कच्छ ख़ाली आहे, जेको सॼी ज़िंदगी शराफ़त ऐं इज़त जे बदिले महरूमियूं थो हासिलु करे। छा मदारीअ वांगुरु ढोलकी वॼाए शराफ़त ऐं इज़त माण्हुनि खे ॾेखारे कुझु हासिलु करे सघिजे थो? सिंधिया वेझो अची साणसि बेड ते वेठी। चयईं, आबिद, अलमियो उहो आहे त असीं अना जा कूड़ा बुत आहियूं। असीं सिर्फ़ु ख़ुदीअ में खोखला आहियूं, ज़िंदगीअ जे हर लम्हे अंदरि में अकेला। जीअण खां आरी अलमियो त उहो आहे त असां मां कंहिं ज़िंदगीअ जी अहमियत ऐं मक़सद खे न सम्झो आहे। मां इल्म फ़ल्कियात एस्ट्रोनॉमी जी शागिर्दियाणी आहियां। सॼी दुनिया जो सैर कयो अथमि। दुनिया जो हर रंग, हर रूप, ज़िंदगीअ जी हर अदा ऐं मौत जा सवी बहाना ॾिठा अथमि। हर काइनात जे वसत खे सम्झो अथमि। लामहदूद काइनात में न माज़ी आहे, न मुस्तक़बिल, न हेठां ई, न मथां ई, न नफ़ो, न नुक़सान, न गुनाह, न सवाब, कुझु बि त न आहे। बसि हिकु वक़्तु आहे जंहिंमें असांजा हवास जेको महसूसु कनि था, बसि असीं उहो ई आहियूं। असीं महज़ हिकु वक़्तु आहियूं। उन वक़्त में जेको असां माणियो, जेको सुरूर ऐं ख़ुशी हासिलु कई, बसि उहा ई ज़िंदगी आहे। सुबुह जी ॻाढ़ाण फैलिजी चुकी हुई। घणनि ॾींहंनि खां पोइ सॼी राति जाॻण खां पोइ बि आबिद ताज़गी महसूसु कई। हिकु ॾींहुं आबिद घर में अकेलो हो। संदसि मन में मांधाण मचियल हुई। ओचितो सिंधिया आई। सिंधिया, तूं? हा, मां तव्हां सां मिलण आई आहियां। छा समाज जी मुरवज क़दरनि जो तव्हां ते असरु न थींदो आहे? समाज ऐं क़दर, हूअ समाज छा आहे ऐं क़दर छा आहिनि, मां चङी तरह सम्झां थी। पर जंहिं समाज में तव्हां रही रहिया आहियो, उहो कंहिं ओबाश अमेरिकीअ जी उल्टी आहे। उन गंदगीअ खे तव्हां समाज था चओ ऐं उन जे भर में तव्हां अनमोल ज़िंदगी कुर्बान था करियो। सिंधिया जे मुख ते को बि तासुर न बदिलियो। इत्मीनान सां वेही रही। आबिद खे घूरींदे चयईं, तुंहिंजो मन घायल आहे, पर मां हिन धरतीअ ते तुंहिंजे समाज खे विसारे नथी सघां, जंहिंमें हिकु मानीअ जे गभे लाइ औरतूं पंहिंजा ॿार विकिणण लाइ तयारु थी वञनि थियूं। चांवर जी हिकु दाणे लाइ मुआझाईंदे मिटीअ में भांबोड़ा पाईंदे ॿारनि खे ॾिठो आहे, जेके उमाइजी वेंदा आहिनि। मां तारीख़ जे वर्क ते उन्हनि नारियुनि खे ॾिठो आहे जिन खे खूनखार वहशुनि जे हवाले कयो वेंदो। तारीख़ में हिकु धमाके किरोड़ इंसाननि खे लाशनि में तब्दील कयो आहे। बेवस, बेमददगार
चिथड़ियल जवान जिस्मनि खे खुले आसमान हेठां तड़पंदे ॾिठो आहे। इंसानु आहे छा जो अॼु हिक ॿिए खां विछो रखे कदरनि में घुटिजी मरी वञे। मां ज़िंदगी आहियां, मुंहिंजे वेझो अचु, मूंखे भाकुर में भरे, मुंहिंजे चपनि ते चप रखी मदहोश थी वञ। तोखे किथे बि समाजी क़दुरु यादि न पवंदा। ख़ामोशीअ में तहरीक पैदा थियो, ॿिनि जिस्मनि जो छुहाव थियो। आबिद पंहिंजे मन जो हो, पंहिंजे शऊर जो हो, पंहिंजे दिमाग़ी दुनिया में विञाइजी वियो। पर खेसि उहा ख़बर न हुई त हिन तजरीदी समाज जे महरूमियुनि दिमाग़ ऐं जिस्म में बि फ़ासिला पैदा करे छॾिया आहिनि। संदसि दिमाग़ जे इश्तिहा जो जिस्म साथ ॾेई न सघियो। आबिद शराब जी अलॻि थी वियो, सिगरेट दुखाए कश हणणु लॻो। संदसि भरिसां वेठल जिस्म हिकु मुकमिल काइनात हुई। आबिद जूं नज़रूं उन काइनात जे वुसअतुनि में पंहिंजे वजूद जी जवाज़ ॻोल्हण लॻियूं, जेको वजूद विञायल हो। संदसि हारियल ज़हन में जिस्म वरखा ॾियणु लॻो। हिकु दफ़ो वरी बि हिन सिंधिया खे पंहिंजे भाकुर में भरे वरितो, बिस्तरे ते लेथिड़ियूं पाइणु लॻो। पर खेसि लॻो त हू कंहिं पाताल में भांबोड़ा पाए रहियो आहे। संदसि वजूद जे मंदर जा मीनार सभु ड्रही चुका आहिनि। बेवसीअ मां उथी बाथरूम में हलियो वियो। संदसि जिस्म पघर मां शल हो। सिंधिया खे महसूसु थियो त हू अहिड़े समाज जे मर्द सां मिली आहे जंहिंमें हर औरत ख़ूबसूरत रांदीके वांगुरु शोकेस में सजायल आहे, जंहिं लाइ ॿार तरसी तरसी पंहिंजो नंढपिण विञाए। जॾहिं जवान थो थिए त उहो रांदीको वठी सघे थो, पर उन वक़्तु हू छा करे रांदीके खे? उहो उथी पाण खे दुरुस्त करे घर खां ॿाहिरि निकिरी आई। ओचितो हिकु ठका संदसि ज़हन खे झंझोड़े छॾियो। डोड़ी पोइते मोटी घर में आई। शीशे जा टुकड़ा टुकड़ा पखिड़ हुआ। कमरे में शराब जी बुई वासिजी वई हुई ऐं आबिद सिगरेट जा तेज़ कश हणी रहियो। सिंधिया खे ॾिसी मुरकी पियो। न सिंधिया, घबराहट जी का ॻाल्हि न आहे। ज़िल्लत असांजे रूह में सरायत करे वई आहे। वाकई हिन समाज में जीअण कंहिं अज़ीम साने खां घटि न आहे। असांजे दिलनि में गंज शहीदनि जो आहे, जंहिंमें लखें ख़्वाहिशूं अरमान दफ़न थियल आहिनि। असीं कीड़नि माकोड़नि वांगुरु ज़िंदगी गुज़ारण जा आदी थी विया आहियूं। रोज़ पंहिंजो पाण खे बुझो ॾेई जीअण वारनि खे ॿियो केर बि बुझो ॾिए त फ़र्क़ु नथो पवे। आबिद जे लहजे में ज़हर हो ऐं सिंधिया हिन जे वेझो आई। संदसि मुख ॿिन्ही हथनि में वठी खेसि निड़ ते चुमी ॾिनई ऐं आहिस्ते आहिस्ते कदम खणंदी दरवाज़े खां ॿाहिरि निकिरी वई।